जुडो में प्रेमी जोड़े तहफ़ुज़ लाइ एहतजाज कयो। तहफ़ुज़ की अपील। ख़बर मूजिब मीडिया सेंटर जुडो ते ज़िले मटियारी जे पाड़ो खोसो जे रहवासण 24 वरियनि जी नारी शबीरा धी मोहम्मद उमर खोसो किंडरी में ॻोठ लाल खान खोसो वासी 23 वरियनि शादीशुदा हिक ॿार जे पीउ नौजवान जमाल खान पुट नूर खान खोसो सां बदीन जी अदालत में प्यार जो परणो कयो। उन मौके ते नारी शबीरा सहाफ़ियन आरो दाहींदे चयो आहे पसंद जो परणो करण खां पोइ माइट जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। हुन चयो त मुंहिंजो भाउ गुलाम अली सौट कासिम मासात महरम ऐं नदीम असांखे मारण लाइ ॻोल्हींदा वतन था, जंहिं सबब दरबदरी जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। माइट सहुरेजनि खे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि IG सिंध समेत समूरनि वस वारनि खां अपील कई आहे त तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।